नाज़रीन, मां आहियां किरण नाज़। अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाज़रीन, शिकारपुर मां अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर ऑफिस शिकारपुर में रेडीनेस जी गॾिजाणी थी गुज़री। गॾिजाणी जे सदारत डिप्टी कमिश्नर शिकारपुर शकील अहमद अबड़ो कई। उन मौक़े ते पोलियो जे फोकल पर्सन डॉक्टर इम्तियाज़ हुसैन मेतलो ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त असांजे ज़िले शिकारपुर में 49 यूसियूं, यूसीएमओज़, आउट रीच टीमूं, स्किल्ड पर्सन टीम, असिस्टेंट्स ऐं सोशल मोबिलाइज़र्स ऐं ॿिया कम करे रहिया आहिनि। हिन वधीक चयो त हिन वैक्सीन लाइ असांखे फीमेल जी ज़रूरत पवंदी, जेका घर घर वञी ॿारनि खे कवर करे सघंदी। गॾिजाणी सां डिप्टी कमिश्नर शिकारपुर ॻाल्हाईंदे चयो त 26 मई खां 1 जून 2025 ताईं शुरू थींदड़ मुहिम में ज़िले जे शहरनि, बहिराड़ियुनि, तोड़े ॻोठनि में रहंदड़ अवाम खे गुज़ारिश आहे त हू पंहिंजे ॿारनि खे 100% पोलियो खां बचाव जी वैक्सीन जा फुड़ा पियारे ॿारनि खे पोलियो खां थींदड़ बीमारियुनि खां बचाइनि त जीअं ॿार मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बची सघनि। हिन चयो त ज़िले अंदरि PPHI ऐं पुलिस जी कारकर्दगी तमामु बहितर रही आहे ऐं ईअं ई कारकर्दगी रहे त असांजी मुहिम कामयाबु थींदी। हिन लोकल गवर्नमेंट जे ADL सां ॻाल्हाईंदे चयो त UC सेक्रेटरियुनि खे सख़्ती सां हिदायत कयो त हू सुठे नमूने कमु कनि। डिस्ट्रिक्ट फोकल पर्सन डॉक्टर परवेज़ अहमद सूमरो चयो त यूसिन में स्टाफ जी कोताही बर्दाश्त न कंदासीं। हिन चयो त ही पोलियो मुहिम 26 मई खां 1 जून ताईं जारी आहे। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर, असिस्टेंट कमिश्नर्स, DHO ऐं डॉक्टरनि जूं टीमूं बहिराड़ियुनि, ॻोठनि ऐं शहरनि में वैक्सीन कंदड़ टीमनि जी निगरानी कंदियूं। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर शिकारपुर शकील अहमद अबड़ो पोलियो टीमनि में सुठी कारकर्दगी ते कमु कंदड़नि खे सर्टिफिकेट पिणु ॾिना। गॾिजाणी में चइनी तालुकनि जे असिस्टेंट कमिश्नरनि, पुलिस, PPHI, पॉपुलेशन API, WHO ऐं ॿियनि ज़िलनि जे ऑफिसरनि पिणु शिरकत कई।